तालके जे ॻोठ नवगोठ पठाणो में इंतजामिया जी बेध्यानी लापरवाही। नवगोठ पठाणो स्कूल जी बिल्डिंग न हुअण सबबि पोरियत ॻोठाणनि जा ॿारड़ा पट ते तालीम पिराइण ते मजबूर आहिनि। वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे CN न्यूज़ जे रिपोर्टर GM बुरड़ो। GM छा तफ़सील आहिनि? जी मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त गंबर तालके जे प्राइमरी स्कूल नवगोठ पठाणो जे स्कूल जी बिल्डिंग गुज़िरियल 15 सालनि खां न मिली सघी आहे। 15 सालनि में तालीम खाते जे कंहिं बि ऑफिसर नोटिस न वरितो। बंदि पियल स्कूल तालीम खाते जे बहितरी वारी दावा जी पत वाउखी करे छॾी आहे। ॻोठाणनि जा 200 खां वधीक शागिर्द ऐं शागिर्दाणी इमाम बारगाह में पट ते वेही तालीम पिराइण ते मजबूर आहिनि। स्कूल जी बिल्डिंग लाइ के बि कोशिशूं न वरितियूं वियूं आहिनि, जंहिं सबबि पोरियत ॻोठाणनि जा ॿारड़ा पट ते तालीम पिराइण ते मजबूर। हितां जे ॻोठाणनि शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि वज़ीर आला सिंध जे तालीम वारे वज़ीर खां मुतालबो कंदे घुर कई आहे त असांखे स्कूल नवगोठ पठाणो जी बिल्डिंग जोड़ाए वालिदेन ऐं ॿारड़नि मां बेचैनी ख़तमु करे ॿारड़नि जो मुस्तक़बिल संवारियो वञे। जी GM तफ़सीली ख़बरुनि खां आगाह करण लाइ अव्हां जी महिरबानी।